अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिठवर बाबा आला शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जिन जा बैत हिकु अखर ते बैत बाज़ी पार्ट नंबर 17 मुरतब मोहम्मद सिटी मिठवर बाबा आला। मता मुठी छॾे पिरी कणूं कठूरी कणूं मड़े मड़ जो मुंहं में मर्द मोचारी थिए वेही विझम वेर दिल में आण दूर तूं सदो फिरण संदो फिरण फेर तोड़े लहे न पेर टोए रात आहिरण में मूं भायो मूं वटि हमेशह हूंदा पिरी वेड़ो ॾेई वेकिरो पहिरे विया पट साव जनी जी सट विके मुठे वणकार में मां न ॿारो चाहूं ॾिठुमि उठ अखियुनि से जनी धारा पून मोरे टिण अखियुनि में मोरे सर अखियुनि में मुंहिंजो पाड़े चन कचो को न ढकियो पासे चढ़ी पुनूअ जे ज़ाट सलटी टेला ॿारो चन निडरो छॾे निड में मवे मुड माठ करे उठी विझ वड़ोल सुतन ता सैयद चए हम गम अचन होल पहूं पारे बोल कामुल ढणी के चजो वाकुफ़ न वणकार जी नमू साण समर सफ़र जो सैयद चए ॾाढो सुझे डर विलह करे वर रस जो रहबर राह में वेम मुड माठ करे खण पिरीअ जो पेर सूर तूं ही ससुई वारे वेठा वेण कर लाडो केर हेकली हिन हट में वेम मुड माठ करे खण पिरीअ जो पेर सूर तोई ससुई वारे वेठा वेण कर लंडो केर हेकली जी हिन में मुंह कर मझारा ॿहिरो ढूंढ में ढोर जीअं जो ठहरियूं आरा न कॾे न कटंदी थियण ॾाखड़ो वाचा कजे विच पऊं मटियूं मेरे खां जेतूं सायर या नियो हुरपुरे नाहे जेठो सायरिया नियूं हुर भूनी नाहे हियूं ॾिजे हबीब खे लॻो गॾु जन लोक खुॾियूं ऐं खरोठूं ए पुण संगर ठोक करी जे कूड़नि से साईं रीअ सञाए सेकियो सेकी हथड़ा कर उझाई बाहि हेकिलाई हाण पूरी ॾियस पुनूअ ॾे लीरनि से लतीफ़ चए पवंडियस पंड प्राण रुली छुली छपरे कंहिं पर लाया कान आया घणो अॼाण सूर पिरीअ जा साण मूं निमाणीअ जे निजरे रूअण ऐं राड़ो उठल संडी कलब में कुर्ब जो काढ़ो होटन लाइ हाड़ो रिझाईंदियसि रट से
न कहटिया संग में नकी संगणी आया कमीणी ज़ाट बारो चन जी जीअ न जुड़ा नीह मना लोखण पिरीटणू पेर ॿिया तोरण साण मचन विरह विहाए जो उतरो।